चुरा चुराए वक्त तो पीउ के परचाइण जो अदा वडा हाली छडीस पेरी थे पगार अचे पोए थाली पेरन में किरूस मां बाबे के उस्ताद मरहूम जलाल जो एड़ो तो दर्दीलो कलाम बुधाईंदुस जो बाबे जे अखिन मां इए नीर वंदा ये कूलर जे टोटी मां पानी वंदो आ। अरे पीउ के परचाइण दा हलो ना पीउ के रोअण दा हलो पीउ जो अदब कयो तॾहिं त लीमे जानण चयो आ ओ अदल करे एतराम अबे जो अबो भी अबो ओ अदल करे एतराम अबे जो ओ अबो भी अबो छॾता तुंहिंजो आवाज़ अहिड़ो नाहे सुर जूं सिरूं न केरा अहिड़ो आवाज़ ॿुधी माण्हू गॾु थी वेंदा ऐं चवंदा अलाए छोरनि जो अबो अलाह घुराए वरितो अलाए छा। वडा के अंदर जा पलीत आयो पेरी का अग में पी जे मरण जो सोचो न पगार वतई न असा के खर्ची कराई वडो पीउ जे लाइ अंदर साफ़ था रखो पहिरियों पैसा ॾियो पोइ भली मरे अड़े निभागो इहो त मां सोचां जिन खे तव्हां खां घटि ख़र्च मिलंदो आहे। अहिड़ा पी क़िस्मत वारनि खे मिलंदा आहिनि जंहिंजी लख रुपयो पगार हुजे। एड़े पगार वारनि पीरनि ते माण्हू कब्ज़ो करे पंहिंजो पी बढ़ाईंदा आहिनि बाबो बाबो करे सॼी पगार हपूं करे छॾींदा आहिनि। अरे सौट खैरल भी ईअं ई कंदो अबो आहे ॾाॾे जी पग थई वॾो आहे अछड़ी ॾाढ़ी थई ख़बर तॾहिं पवंदी पहिरीं तारीख़ सॼी पगार सौट जे खीसे में बाबे जी पगार आहे वो आचार थोरैया जो ईअं खाइण ॾींदासीं जे ईअं कयई न त असां बि चाचे खे घर घुराए ईअं ई कब्ज़ो करे वेहंदासीं। इन्हीअ खे खंघि जी बीमारी सॼो घर किन कंदो अॻे ई इन तवारे कुकड़ घर जो आगुर मानी खाइण जे लाइक़ ई कोन छॾियो आहे। अरे पोइ जल्दी सोचो मुंहिंजे त मथे में सूर थो पए सोचण खां ई जवाब ॾेई वियो आहे। अदा वॾा तूं वॾो आहीं वॾी वॾी सलाह ॾे त छा कयूं। हा असां उहे बदनसीब पखी आहियूं जंहिंजो पीउ खां सवाइ चुगण जो को चारो ई नाहे। इन्हीअ जे करे चवांव थो त पंहिंजे पीउ खे परचाइणो पवंदो। बाबे खे परचाई जे न परचे त ओए पिस्टोल ई हिकिड़ो। अरे अरे शर्म कोन थो चई पीउ खे मारींदे बुढ़ी नथो मरे मारींदुसि थोड़ा ई पंहिंजी लौंदड़ी ते रखंदुसि ऐं चवंदो सांस मां सिर्फ़ ऐं सिर्फ़ 3000 ताणी गणींदुसि जे घर न हलंदे पहिरीं गोली पाण खे हणंदुसि पहिरीं गोली कंहिंखे हणंदे तव्हां ॿिन्ही खे आख़िर में पंहिंजो अंत आणींदुसि। वाह अड़े सुरीला वाह असां मरी वञूं पोइ असांखे कहिड़ी ख़बर त तो पाण खे गोली हई या न। परवाह न कयो पिस्टल कूड़ो हूंदो पोइ बि न मञे त पोइ जनी बि जगसी। पोइ हलो हाणे सोनहरी चमकंदड़ मौक़ो अथव सौट खैरल सां विड़ी विया आहिनि हली उन खे सां पुछूं तबियत इन बहाने हली था उते कड़को बाबो बि परची पवंदो सोट खैरल सां खैर साली बि थी वेंदी ऐं अधे जे सालियुनि जो दीदार बि थी वेंदो। अचो त हलो